सिर्फ फिजिक्स जा क्लासेस आहिनि। वानी तोखे चयो हो न मां त 15 खां वधीक नाहे पढ़णो ऐं तोखे अॼु लेट छो थींदी? ही तूं कहिड़ा कपिड़ा पाता अथई? चुप करे घर में वेह ऐं मम्मीअ खां रोटी सिख। इहो ई कमु अचिणो अथई तोखे। फाइल रेडी, फोन ऐं पर्स। अगर अॼु जी मीटिंग में मां टाइम सां पहुची वियमि न त मुंहिंजो प्रमोशन पक्को आहे। पर टाइम त थींदो तो वञे, मां जल्दी निकिरां। हेॾां मां निकिरां थी पई। अरे हेॾो जल्दी? मुंहिंजे टिफ़िन जो छा थींदो? मूंखे बि त ऑफिस वञिणो आहे। जेकॾहिं नथो अथई तोखां त छॾे ॾे नौकिरी। करे वठंदुमि मां पाण ई घर जो। तुंहिंजो पहिरियों कमु आहे किचन संभालण जो। तूं पंहिंजो घर संभाल। हेॾा मूंखे अर्जेंट ब्राइडल मेकअप आयो आहे, मूंखे वञिणो पवंदो, मां वञांव थी। छो पोइ भविष्य खे केरु पढ़ाईंदो? अञा त पेपर पिया हलनि न। छा बस टीवाई क्लियर कयो त पढ़ाई बि थी वई? बस मूंखे हाणे घर में वेही रोटी करणी आहे? न, उठ वानी उठ। तोखे पंहिंजी पहचान ठाहिणी आहे। हिन समाज जी सोच बदिलणी आहे। मां अॼु जी छोकिरी आहियां। मूंखे हिकिड़े नए युग जी शुरूआत करणी आहे। ॿियनि छोकिरुनि लाइ मिसाल ठहिणो आहे। छा लेडीज़ सिर्फ़ घर में वेही रोटी करण लाइ ठहियूं आहिनि? न, उठ वानी उठ। मूंखे बेचारी अबला नारी न ठहिणो आहे। मूंखे कल्पना चावला ऐं पीटी उषा वांगुरु हिकिड़ी आत्मनिर्भर ऐं स्ट्रॉन्ग छोकिरी ठहिणो आहे। छा नारी घर में सिर्फ़ रोटी ठाहिण जे लाइ आहे? उनजी पंहिंजी कोई पहचान ॿी काई कान्हे? मूंखे त पंहिंजा सपना पूरा करणा आहिनि। अॼुकल्ह त घर हलाइण लाइ ॿिनि ॼणनि जो कमाइणु ॾाढो ज़रूरी आहे। अगरि ॿई मिली कमाईंदासीं तॾहिं त हलंदो। न, मां रुकजण वारी कान्हा। अॼु त मूंखे वञिणो ई आहे। अॼु जो प्रमोशन त मूंखे मिलण ई खपे। उथ रोशनी उथ, वञ पंहिंजो मुक़ाम हासिल कर। उथ उथ उथ। हेॾा जॾहिं असांजी शादी थी त असां हिक ॿिए खे वादो कयो हुयो कि असां हर ॻाल्हि में हिक ॿिए जो साथ ॾींदासीं। ऐं अॼु जेको मुंहिंजे लाइ हेॾो ज़रूरी ॾींहुं आहे, अॼु जी मीटिंग खां पोइ मुंहिंजो प्रमोशन थियण वारो आहे, त तव्हां मूंखे रोकियो था। हिकिड़ो ॾींहुं तव्हां पंहिंजो टिफ़िन मैनेज नथा करे सघो? तव्हां ॿाहिरां बि ऑनलाइन ऑर्डर करे सघंदा आहियो। हिकु ॾींहुं मैनेज कयो। अॼु मूंखे जल्दी वञणु ॾियो। अॼु ई मां पाण खे साबित करे सघंदमि कि मां छा थी करे सघां। इन लाइ मूंखे अॼु न रुकणो आहे। अॼु मूंखे वञणु ॾियो। भविष्य खे त मां पढ़ाए चुकी आहियां, पर हिननि जो बि त फर्ज़ु आहे न ॿार खे पढ़ाइण जो। अगरि हिकिड़े ॾींहुं हिननि पढ़ायो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मां त हुनखे राति जो ई सॼी पढ़ाई कराए छॾी। हिकु ॾींहुं अगरि तव्हां पढ़ायोसि त हुन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। तव्हां त मूंखे चयो हो न कि मां तोखे ज़िंदगी भर तुंहिंजो साथ ॾींदोमांइ, तोखे सपोर्ट कंदोमांइ। हूअं त मां हुनखे पढ़ाए चुकी आहियां राति जो ई। तव्हां चिंता न कयो, मां वञांव थी। नारी तू नाही अबला बेबस निर्बल बेचारी। नारी तू नाही अबला बेबस निर्बल बेचारी। तू शक्ति जो भंडार अखुट, तू शक्ति जो भंडार अखुट सब सूर शक्ति सहण वारी। नारी तू नाही अबला बेबस निर्बल बेचारी। नारी तू नाही अबला बेबस निर्बल बेचारी। आजादी लाए तलवार खणी झांसी जी रानी थी बणजी। जिन जान लुटाए देस तां थी वनी अमर ऐं हाकारी।
है नारी तू नाही अबला बेबस निर्बल बेचारी, है नारी तू नाही अबला बेबस निर्बल बेचारी। जय वक्त सिंधन खा सिंध वई, जय वक्त सिंधन खा सिंध वई,